रोज़े में जो मानी बनदा पानी बनदा हुनखे त फ़ाइदो पोइ जॾहिं फ़ाइदो बि न अथसि पोइ बंदि छो पियो थिए। अल्लाह मलाइकनि जे साम्हूं पाण गुनाहगारनि जो ज़िक्र थो करे। मलाइको 2 मिंट रोज़े खोलण में पिया अथसि, सभु कुझु अथसि पर वेझो। मलाइको घर में फिरज पई अथसि, शरबत खाधा पीता फ्रूट पिया अथसि, झलण वारो बि कोई कोन अथसि पर वेझो। मलाइको ॾिसो न, ॾिठो बि न अथई, मूंखे ॾिठो बि, मुंहिंजे महबूब खे ॾिठो बि पर हुकुम ॿुधो अथई, वात बंदि कई बीठो आहे। मलाइको शाहिद जो जेको मुंहिंजे करे खाधो पीतो बंदि कई वेठो आहे, नफ़्स ते कंट्रोल कई वेठो आहे। नफ़्स चवेसि थो बुख लॻी आहे, खाधो पियो आहे, नफ़्स चवेसि थो उञ लॻी आहे, शरबत पियो आहे, कंट्रोल कई वेठो आहे। मलाइको शाहिद जो हाणे सांझी थींदी न, छड़ो इहो हथ खणंदो वञे, जेको चवंदो वञे आमीन मलाइको तव्हां कंदा वञो। रमज़ानुल मुबारक जो महीनो खुशियुनि जो महीनो भी अथव, गम जो महीनो भी अथव। रमज़ानुल मुबारक जे महीने में आका साईं खे पंजनि जा घणा विछोड़ा मिलिया। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो चाचो जंहिं महबूब साईं सां ॾुखनि वारे दौर में कुल्लो कुल्ले सां मिलाए करे ॾाढो निभायो, जेको मुर्शिद अली साईं जो बाबो साईं हो, जंहिंखे दुनिया हज़रत अबू तालिब साईं जे नाले सां यादि कंदी आहे। लाइट बंदि कजाऊं भली। वो हज़रत अबू तालिब साईं महबूब साईं खां विछड़ी वियो। महीनो रमज़ानुल मुबारक जो हो। अवा जेको ॾुखनि में साथ ॾे, तकलीफ़ुनि में साथ ॾे, पोइ ॾुखनि वारे टेम ते उन जो जुदा थियणो इहो बि वॾो सदमो हूंदो आहे। आका साईं जूं 2 घरवारियूं, हिक पहिरीं घरवारी जॾहिं आका साईं जी उमिरि 25 साल हुई, आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं पा बीबीअ सां शादी कई, जंहिंखे दुनिया अम्मा ख़दीजा जे नाले सां यादि कंदी आहे। अम्मा ख़दीजा साइण महबूब साईं सां जीअं निभायो, अम्मा ख़दीजा जे पैसनि, अम्मा ख़दीजा जे दौलत जे करे सहाबनि में कुझु साहु पियो। उन अम्मा ख़दीजा साइण जो विछोड़ो थियो, तॾहिं बि महीनो रमज़ानुल मुबारक जो हो। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी 11 घरवारनि मां नंढे में नंढी घरवारी, जंहिंजो निकाह अर्श ते पहुते, जंहिंखे दुनिया अम्मी आशा साइण जे नाले सां यादि कंदी आहे, उन अम्मी आशा साइण जी वफ़ात भी रमज़ानुल मुबारक जे महीने में थी। महबूब साईं जूं 2 न्याणियूं, हिक बीबी रुकैया साइण जेका मिठड़े उस्मान साईं जी घरवारी आहे, उन जी वफ़ात थी, तॾहिं बि महीनो रमज़ानुल मुबारक जो। महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी आखिरी न्याणी, 4 नंबर न्याणी, मिठड़े हुसैन साईं जी अमड़ साइण, जंहिंखे दुनिया अम्मा खातून जन्नत बीबी फातिमत ज़हरा जे नाले सां यादि कंदी आहे। अम्मा खातून जन्नत जी वफ़ात थी, तॾहिं बि महीनो रमज़ानुल मुबारक जो। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जी न्याणीअ बीबी फातिमा साइण खे पहिरियों नंबर पुटड़ो ॼाओ सोणो हसन साईं, उन जी विलादत बि रमज़ानुल मुबारक जे महीने में थी हुई। वरी उन जी वफ़ात भी रमज़ानुल मुबारक जे महीने में थी। ए नंढनि जे ॻाल्हियूं सम्झण जूं न आहिनि, वॾड़नि जे ॻाल्हियूं सम्झण जूं आहिनि।
इस्लाम जूं ब वॾियूं जंगियूं जंगे अज़ीम जे नाले सां जिन खे यादि कयो वेंदो आहे। हिकु उहा जंग जॾहिं महबूब साईं जा असहाब खारकुन ते रोज़ो रखी करे छा ते असां त सुबुह जे सहरीअ जे टाइम ते 4 थालनि खे बरो था ॾियूं पोइ बि सोचूं था त रोज़ो रखूं की न रखूं। हा वाह आका जी मानी खाई न उथारींदसि घर वारा त बि वेल उथारींदसि त सॼे आका जी मानी खाईंदो त रोज़ो रखंदुमि पर चांहि ते बि चवंदो त खीर ॾियो चांहि ॾियो। पर उन्हनि खारकुन ते रोज़ो रखी हथे खाली मथे उघाड़ा पेरनि में चपलियूं कोन्हनि जिस्म ते लटो पूरो कोन्हे होॾे तलवारूं आहिनि हे लठियूं ऐं सुंढा खयूं वञनि था पिया। विढ़ंदो हथियार नाहे विढ़ंदी दिल आहे। अवा विढ़ंदो हथियार विढ़ंदी दिल आहे विढ़ंदो ईमान आहे विढ़ंदी गैरत आहे। इस्लाम जी अज़ीम जंग लगी जंगे बदर महीनो कहिड़ो अवा महीनो रमज़ान मुबारक जो। इस्लाम जी उहा जंग जंहिंमें इस्लाम जो बोल बाला थियो मके पाक में इस्लाम जो झंडो बुलंद कयो वियो। अल्लाह साईं मुसलमाननि खे वॾी फतह ॾिनी जंहिंखे दुनिया फतह मके जे नाले सां यादि कंदी आहे। उहा जंग लॻी त बि महीनो कहिड़ो रमज़ान मुबारक जो। ईअं जो तारीख़ ॾे अलबो त ॻाल्हि ड्रिगी थींदी वेंदी। असां गुनाहगारनि जे मथां महिरबानी फरमायई ऐबदारनि जे मथां महिरबानी फरमायई नाफरमाननि जे मथां महिरबानी फरमायई जो 11 महीना त न पा अचूंसि 11 महीना चयो न पा वठूंसि। अल्लाह फरमायो त दुनिया वारा बि तव्हांखे पैकेज ॾींदा मां बि पंहिंजनि बाननि खे पैकेज थो ॾियां। हाणे हिक ॿिए खां पुछा था कयूं न त बाबा ईद जो पैकेज कंपनी कहिड़ो भलो ॾींदी कहिड़ी कंपनी भलो पैकेज ॾींदी। अल्लाह असां गुनाहगारनि खे पैकेज ॾिनो उन पैकेज जो नालो छा आहे ऑफर छा आहे उन जो नालो आहे रमज़ानुल मुबारक। उन जो नालो छा आहे महीनो गुनाहगारनि खे मिलियो उन जो नालो रमज़ानुल मुबारक। पर चई वरी उन पैकेज में बि ख़ासि पैकेज उन पैकेज में भी खास पैकेज से केड़ो फरमायो अगलिन उम्मतुन ते सोचो था तो उन जी उम्र 1000 साल 950 साल 900 साल 800 साल फरमायो गणती न कर हिक ही रात जाम तो तवा हिक रात छड़ो ओजागो क्यों त ताके 82 सालन जो सवाब मिलो। वो पैकेज में मिलियो रमजानुल मुबारक जे महीने में। उन पैकेज जो नालो आहे लैलतुल क़द्र। ऐं ॿुधो रमज़ान मुबारक जे महीने जा खोड़ पैकेज पर 2 कलाकनि वारा पैकेज तमामु वॾा अथव। कहिड़ा हिकु सहरीअ वारो कलाकु रोज़े रखण वारो कलाकु हूअं बि त रोज़े सहरीअ जे लाइ उथंदे न थोरो सवेर उथी करे जेको तहजुद वारो पैकेज थी न उहो बि घणो तोखे रमज़ान में नसीबु थींदे 11 महीननि में। ॿियो इफ़्तारीअ वारो कलाकु ॿियो कहिड़ो इफ़्तारीअ वारो कलाकु। तव्हां सभई सियाणा समझदार वेठा हो कुझु तव्हां ॻाल्हायो असांजी बि जेका निड़ी हलंदी तव्हां सां बदलूं पर कुझु तव्हां ॻाल्हाइजो। मां तव्हां खां पुछा करण थो चाहियां असांजो 13-14 कलाक बुख था काटियूं हुनखे फ़ाइदो आहे छा? असांजो जो पाणी बंद कयो थिए हुनखे फ़ाइदो आहे छा? रोज़े में जो मानी बंदा पाणी बंदा हुनखे त फ़ाइदो पोइ जॾहिं फ़ाइदो बि न अथसि पोइ बंदि छो कयो थिए? अल्लाह मलाइकनि जे साम्हूं पाण गुनाहगारनि जो ज़िक्र थो करे। मलाइको 2 मिंट रोज़े खोलण में पिया अथसि सभु कुझु अथसि पर वेझो मलाइको घर में फिरज पई अथसि शरबत खाधा पीता फ्रूट पिया अथसि झलण वारो बि कोई कोन अथसि पर वेझो मलाइको ॾिसो न ॾिठो बि न थिए मूंखे ॾिठो बि मुंहिंजे महबूब खे ॾिठो बि
पर हुकुम बुधो थे वात बंद कई बीठो मलाइको शाहिद जो जो मुंहिंजे करे खाधो पीतो बंद कई वेठो नफ्स ते कंट्रोल कई वेठो नफ्स चवेस तो भुख लगी खाधो पियो नफ्स चवेस तो उन लगी शरबत पियो कंट्रोल कई वेठो मलाइको शाहिद जो हाणे सांझी थींदी न छड़ो इहो हथ खणंदो वञे जेको चवंदो वञे आमीन मलाइको तहां कंदा वञो केर हाय हाय आमीन जी माना छा आहे आमीन जी माना है अल्लाहुम्मा तकब्बल मिन्ना मना रब कबूल कर दुआ तू घुरंदे सिफारिश मलाइका था कनि हां वा दुआ असां था घुरऊं सिफारिश तो ये पैकेज भी रमजान जे महीने में रमजान जे महीने में बियो हिकड़ो वडो वाक्यो भी थियो केड़ो महबूब साईं जो चौथो खलीफो महबूब साईं जो प्यारो सौट अम्मा फातिमा साईं जो शोहर मिठड़े हसन मिठड़े हुसैन साईं जो बाबो मुर्शिद अली साईं उन जी शहादत थी महीनो केड़ो हाणे ॿुधायो टाइम कलाकु ॻाल्हियूं सवे हा साईं टाइम कलाकु ॾेढ ॻाल्हियूं मुझी दिल थी चवे तव्हांजो जेकॾहिं साथ हूंदो ॿुधण में तवज्जह में वेहण में वो मुर्शिद अली साईं जे बारे में मां कुछ अर्ज़ रखणु चाहियां थो अवां रोज़े जा फज़ाइल आलमन खां 24 ॾींहं थी विया न जुमन ते ॿुधा हूंदा रोज़े जा फज़ाइल कहिड़ा आहिनि रमज़ानुल मुबारक महीने जो मक़ाम कहिड़ो आहे हाफ़िज़ जो मक़ाम कहिड़ो आहे रमज़ान जे महीने में क़ुरान पाक जे ख़त्म जो सवाब छा आहे आवा रमज़ान मुबारक जे महीने में ख़त्म जो सवाब छा आहे रमज़ान मुबारक जे महीने में केड़ा कम करना हन केड़न खां बचणो आहे ईद खां अॻु में छा छा करणो आहे इन्हनि ते आलमन सगोरन खां तफ़सील सां रोशनीअ जे लिहाज़ सां ॿुधो हूंदो मुंहिंजी दिलि चवे थी त अव्हां जे साम्हूं कुझु अहल बैतन जो तज़किरो कयां पोइ जेकॾहिं अहल बैतन जो तज़किरो कयां त पोइ अहल बैतन जे पर्दे जो भी तज़किरो निकिरंदो इते वरी टे कंद था लोॾनि हा वाह अहल बैतन जो जेकॾहिं इमामन सगोरन जो सोणे हसन हुसैन जे बाबे साईं जो ज़िक्र निकिरंदो त पोइ अम्मा ख़ातून जन्नत माना न्याणियुनि जे परणाइण जो ज़िक्र भी पोइ भले निकिरे ज़िक्र बाईपास ते हलूं या थोरो हेठि शहर में लहूं नथा ॻाल्हायो मूंसां ॻाल्हायो थोरो क़िस्मत सां त मुलाक़ातियूं थियनि थी पई आवाज़ आई अल्लाह साईं शल मूंखे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए अव्हां खे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए